तलब की आंच क्या बुझी, बदन ही राख हो गया। इश्क के हाथ क्या लगे, गली गली के हो गए। तो तव्हांजे भरपूर इस्तकबाल में असांजे दिल नहीं जानन जो मालिक अंजुमन गुलामान कलंदर सिंध जो सरवार साईं मोहम्मद अली कलंदरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहिरीं तारीफ़ खां पोइ लखें किरोड़े अरबे दरूद असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बाबरकात जेको अल्लाह जो दादरो रसूल, जेको नबी आख़िर ज़मान, जिन लक़ब रहमतुल आलमीन, राहतुल आशिकीन, मुरादुल मुश्ताकीन, शम्सुल आरिफीन आहे, मुबिल फुकरा वल गुरबा वल मसाकीन आहे। मुझे भावरो अजो की बरकतन भरी रात जंहिंमें असीं वेठा आहियूं उन हस्ती की याद में वेठा आहियूं जेको बायस तखलीक कायनात आहे। अल्लाह पाक सब खां पहिरीं पंहिंजे नूर मां जो नूर खलकियो, उन नूर खलके उन नूर ते आशिक थी पियो, कई हजार साल उन इश्क में रहो। उन इश्क के इज़हार ला इन सजी कायनात के 18,000 मखलूक के पैदा फरमाए। नबी जो सिलसिलो शुरू कई सबका आखिर में प्यारे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके मोकिलियई। ये सजो मांडान अल्लाह पाक उन्हें महबूब की खातिर रचायो। न सिर्फ एतिरो पर उन महबूब जे नाव के पंज नाव से गॾु शामिल कई। कमे में चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उन महबूब जी जेतरी भी गाल कजे घट है। हज़ारे उम्रूं असां मिस्किननि खे मिलनि, ही दरिया ही समुंड सब मस्त थी वञनि, वण टिण कलम थी वञनि, ज़मीन आसमान कागज़ थी वञनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जो असां हिकु हिसो पूरो लिखी कोन सघंदासीं। दोस्तो ही सॼो मांडाण हज़रत इश्क जो आहे। इश्क जे करे ही अॼु रौनकूं आहिनि। अल्लाह पाक पाण महबूब जो आशिक आहे ऐं कुरान में चवे थो, फरमाए थो, अचो अचो मुंहिंजे महबूब सां अची इश्क कयो। मां भी इश्क कयां थो, तव्हां भी इश्क कयो। मां उते दुरूद पढ़ां थो, तव्हां भी उते दुरूद पढ़ो। मुंहिंजे मलाइक भी दुरूद पढ़नि था। इहो आहे इश्क जी दावत जेको रब कायनात असां मिस्किननि खे ॾिए थो। भाउरो जेकी भी इश्क मोहम्मदी में आया उहे ॿिन्हिनि जहान में सुरखुरू थिया। मोहम्मद जी गुलामी इश्क जो हुजान आहे। जेको भी हिन राह ते हिन सफ़र ते रवान दवा थियो उहो अबदा अबद ज़िंदा रहियो। इश्क मोहम्मदी वो इश्क आहे जंहिंजी जेतिरी भी बरकतदानी कयूं असां उनखे पूरे पई कोन था सघूं। बादत खुदा बुजुर्ग तो ही किस्सा मुख्तसर। अल्लाह पाक पोइ जेका हस्ती आहे असां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बाबरकात आहे।
जी अल्लामा इकबाल फरमायो, निगाह इश्क व मस्ती में वही अव्वल वही आखिर, निगाह इश्क व मस्ती में वही अव्वल वही आखिर, कहीं यासीन कहीं तोहा कहीं मुजम्मिल कहीं मुदस्सिर। मुझे भारो जिंदगी तमाम थोरिया है, पंज वक्त के बर्बाद न करो, अजान गाल में जिंदगी खत्म न करो, जिंदगी तमाम कीमती है। अचो तो कि मोहम्मदी जो यो नक्शो पायो, तो कि मोहम्मदी जो यो पाए पाण में अॻिते वधो, गुलामी जो तौक पंहिंजे गल में विझी अॻिते वधो ऐं हुन सां इश्क कयो, दुरूद वसीले इश्क कयो। पढ़ो पढ़ो मेरे मोहम्मद ते, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी वल आलि व सहाबी व बारिक वसल्लिम। इहा जेका शइ आहे इहा तव्हांखे वञी पार कराईंदी। खुदा वाहिद शायद आहे जिन्हनि बि मोहम्मद करीम सां इश्क कयो, उहे हिते बि सुरा रहिया, कबर वारी ज़िंदगी बि सुरा रहिया, त क़यामत में बि सुरा रहंदा। हुननि जी ज़िंदगी अबद अबद कायम दायम रहंदी। उहे जवान जिन मोहम्मद करीम इश्क पंहिंजी जानू जलाइनि था, उन्हनि खे मौत न ईंदी आहे। ऐं मौत नफ़्स खे ईंदी आहे, रूह खे त मौत न ईंदी आहे। जिस्म उन्हनि जो जिस्म जेकी मोहम्मद करीम इश्क में हूंदा आहिनि, हिकु देग वांगुरु हूंदा आहिनि। मोहम्मद करीम इश्क जो खज़ानो उन जिस्म में पनाह थी वेंदो आहे। जॾहिं क़बर में वेंदा आहिनि त उहो जिस्म जेको उन खज़ाने संभाल लाइ क़बर में बि सलामत हूंदो आहे। अॼु खां तक़रीबन 60-70 साल जी ॻाल्हि आहे। 1952 शाह फैसल इराक जो बादशाह हो, नूरियत सईद हुनजो वज़ीर आज़म हो। शाह फैसल उर्दू जे बादशाह जेको हींअर मौजूदु आहे इन जो चाचो हो। अंग्रेज़नि खणी उते बादशाह ॾिनी हुनखे, उते बादशाह हो। सुतो पियो हुजे रात जो, असाबी रसूल ॿ जवान, ॿ असाबी सगोरा नाला ई मूंखे ज़हन तां लही विया हुननि जा। उहे हस्तियूं उनखे ख्वाब में आया, बादशाह दरिया दजलो अचे पियो, असांखे हितां कठ, असांजे जज़दनि खे खणी सलमान फारसी जे पासे में रख। बादशाह उथियो, सुबुह जो चिमड़ी ख्वाब आहे। वरी ॿीहर ॿी राति वरी चयूंसि, वरी बादशाह चयो मिड़ी ख्वाब आहे। आखिर असाब सगोरा मुफ्ती आज़म जेको उते हूंदो उनखे ख्वाब में आया त बादशाह खे चओ असांजी जज़दनि खे कढे सलमान फारसी जे पासे में रखे, जो कमु तोखे नथो करी त असीं कमु ॿिए जे हवाले कंदासूं। उहो उथियो ख्वाब मां, सुबुह जो वियो, वञी बादशाह सां मुलाक़ात कई ऐं जेसिताईं हीअ ॻाल्हि अचे बराबरि 2 रातनि खां मूंखे मुसलसल इहा ख्वाब में मूंखे असाब सगोर आया आहिनि ऐं मूंखे ॿुधायो था। पोइ छा चई न इहो करिणो पवंदो। उन मुफ्ती जेको आहे उन स्टैंड वरितो ऐं बादशाह खे जो करिणो पवंदो। बाक़ाइदा मीटिंग थी, कैबिनेट जी काबीना गॾु थी, मीटिंग थी, कीअं करियूं छा करियूं। चयो साईं ठीकु आहे इहो कढंदासीं, पर इहो कमु कंदासीं, पर तरसो हज जो महीनो आहे, इन महीने में पाण खे हज करे मां मुस्लमान ईंदा, लखे मुस्लमान गॾु थियनि त पोइ हिन कम खे कयूं। चयो ठीकु आहे। तेसीं इंजीनियर खे घुरायूं, तब चेक करियो त दरिया दजो जेको वेझो आहे छा, एतिरो वेझो अची वियो आहे छा पाणी हुनजे अंदरां। उन्हनि अची हेठां चेक कयो ज़मीन खे, चए बराबरि पाणी अचे पियो। पोइ उते हिकिड़ो बंदि ॿधी छॾियूं, खोटे दीवार ॾेई छॾियूं त जीअं पाणी उन तरफ़ ज़ोर न ॾे। इहो हिकिड़ो महीनो जीअं ते कढी वठूं। ऐलान थी वियो मके मदीने में लखे मुसलमान के 7 लाख को 10 लाख को 15 लाख चवनि था मुसलमान अची गॾु थिया। मुसलमान गॾु थिया, क़ुरान ख़ानी थी, सभु कुझु थियो।
हाणे आशिकान रसूल जी ॾिसो ॻाल्हि, कब्रूं खोटियूं, जिनाज़ा कढिया विया, ओ ॼण त हींअर जान छॾियो अथनि। कफ़न बि सलामत पियो हो, कफ़न बि सलामत पियो हो। एॾी दहशत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे, एॾो रोब, एॾो नूर जो उन चेहरे खे माण्हू ॾिसी न पिया सघनि। तारीख़ लिखे थी त उन चेहरे खे ॾिसी न पिया सघनि। यूरोप जा कई मुअर्रिख़ अची गॾु थिया। हिकु डॉक्टर जर्मन मां आयो, अखियुनि जो माहिर, असाबनि सां ॻोल्हाए जस अखियूं मुबारक खुलियल ॾिसी हैरत सां थी वियो। हीअं खणी ज़ोर ॾे त हितां रत निकिरे, हीअं ज़ोर ॾे त अछो हथु करे त वरी उते रत अची वञे। ॾिसी चई पाणीअ जी अखि जो उजो पियो आहे। पढ़ी कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद करे मुस्लमान थी वियो। अहिड़ा लखे माण्हू